अस्सलाम वालेकुम। मैं हूं आपका इंस्ट्रक्टर मुबशिर अली और इस वीडियो में हम आसान सिंधी किताब छठी जमात के लिए उन्वान 4 लालच बुरी बला आहे इसको हम कवर करेंगे। सबक चौथों लालच बुरी बला आहे। कंहिं ॻोठ में हिकिड़ो ग़रीब हारी रहंदो हो। हू सॼो ॾींहुं जंग में पखियुनि खे फासाइण लाइ रुलंदो वतंदो हो ऐं शाम जो थकिजी घर वापसि ईंदो हो। अहिड़े तरह फासायल पखी विकिणी पियो पंहिंजे ॿचनि जो पेट गुज़र कंदो हो। हिकिड़े दफ़े सॼे ॾींहं जे डुक डोड़ खां पोइ शाम जो खेसि हिकु हंस पखी हथु लॻो। जेसीं ॻोठु पहुतो तेसीं बाज़ार बंदि थी वई। उन्हीअ करे हंस पखीअ खे हिकिड़े खारे हेठां पूरे पाण बि सुम्ही पियो। सुबुह जो सवेर उथी सोचणु लॻो त सवेर ई बाज़ार में वञी पखी विकिणी खाधे जो को बंदोबस्तु करियां। खारो मथे करे जीअं ई हंस खे ॿाहिरि थी कढियईं त संदसि नज़र वञी हिकिड़े चमकदड़ शइ ते पई। हथ में खणी ॾिठाई त इहा चमकदड़ शइ हिकु सोनो आनो हो जो हंस पखी लाथो हुयो। मारी उहो आनो खणी बाज़ार में विकिण लाइ वियो ऐं उन जा खेसि काफ़ी पैसा मिलिया। अहिड़े तरह हंस पखी हर रोज़ु हिकु सोनो आनो लाहींदो हो जो विकिणी मारी मालदार थी पियो। हिकु ॾींहुं मारीअ दिलि में ख़्यालु कयो, जेकॾहिं सॼो ॾींहुं ऐं राति इंतज़ारु थो करियां तॾहिं वञी हिकिड़ो आनो थो मिलियमि। तंहिं करे छो न हंस पखीअ जो पेट चीरे सभु आना हिकिड़े ई वक़्तु हासिलु करियां ऐं घणो नाणो कमाए वठां। उहो ख़्यालु करे हिन हंस पखीअ खे झले उन जो पेट चीरियो। जान खणी ॾिसे त मार उन में त आननि जो निशान ई कोन हो। हू ॾाढो हैरान थियो, ॾुख बि ॾाढो थियसि। आना बि कोन मिलियसि ऐं पखी बि मरी वियो। पाण त अफ़सोस कंदे चवणु लॻो त ख़ुदा मुंहिंजी हालत ते रहम कयो, पर मूं लालच में अची पाण खे बर्बाद करे छॾियो। साणियुनि सच चयो आहे त लालच बुरी बला है। ये था हमारा लेसन जो हमने रीड किया। अभी इसके जो नेक्स्ट पार्ट में हम पढ़ेंगे जो एक्सरसाइज होती है जिसको हम बोलते हैं मश्क,